अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़। रुख कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया तलार मां रिपोर्ट मोहम्मद हनीफ़ मला जी। तलार जी सिविल अस्पताल जो तरक़ियाती कम गुज़िरियल 1.5 साल खां रोलड़े जो शिकार हुअण समेत शहर में गैस ऐं बिजली जी अतरादू लोड शेडिंग ऐं तरक़ियाती कम न थियण ख़िलाफ़ जमायत उलमा इस्लाम तलार पारां समूरनि मसइलनि जे हल लाइ एहतजाजी तहरीक हलाइण जो चिताउ ॾिनो वियो आहे। उन मौक़े ते जमायत उलमा इस्लाम तलार जे जनरल सेक्रेटरी मुफ्ती अब्दुल रहमान दिलवानी, मुफ्ती अब्दुल रऊफ़ जमाली, ख़ालिद लिगारी, साबिर जमाली ऐं ॿियनि प्रेस क्लब तलार में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त तलार जे सिविल अस्पताल जो कम गुज़िरियल 1.5 साल खां रोलड़े जो शिकार आहे, जंहिंजे करे तलार समेत आसपास जा अबोज गरीब मिसकिन माण्हू इलाज लाइ ॿियनि शहरनि में दरबदर थियण ते मजबूर आहिनि। जॾहिं त हैस्को पारां बिजली जी 24 मां 18 कलाक गैर एलानिया लोड शेडिंग, उन सां गॾोगॾु अक्सर सुबुह जे नाश्ते वक़्तु ऐं राति जो सुबुह 9 खां पोइ गैस जो बंदि थियण मामूल बणियल आहे, जंहिंजे करे शहरी वॾी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि।